हाणे असांजे विच में असांजो वॾो भाउ गुरनूमल नागवानी जेके सागर में आहिनि ऐं असांजा मामा बि सागर में आहिनि। त मां असांजे नागवानी ऐं भैया खे चवंदुसि अचनि उहे पंहिंजे शहर जे अंदरि सागर जे अंदरि चङनि संस्थाउनि सां जुड़ियल आहिनि ऐं माना पाण ॿुधाईंदा आहिनि भई अननोन पर्सन थी करे मां हर हंधि कमु कंदो आहियां, पर मां चयोमांनि न, तव्हां हाणे नोन पर्सन थी करे सभिनि जे साम्हूं अचो, करण वारो माण्हू ॾिसणु अचणु खपे, त हुनखे ॾिसी करे ॿ चारि नवां अञा पंहिंजा कार्यकर्ता तयारु थी सघंदा। ऐं जंहिंखे कमु करण जी इच्छा हूंदी आहे पर हुनखे रस्तो ॾिसणु न ईंदो आहे, त असां वॾनि जो हिकु कमु आहे त असां उन्हनि खे रस्तो ॾेखारियूं, उन्हनि खे कीअं पंहिंजे समाज सां जोड़ियूं, कीअं समाज लाइ उहे शेवा कनि। त मां नागवानी जी चवंदुसि त पंहिंजा वीचार अॼु असां साम्हूं पेश कनि, छा छा सागर में कंदा आहिनि ऐं सागर जे सभिनी जेके रहंदड़ उतां जा असांजा सिंधी भाउर आहिनि त उहे बि ॿुधनि त भैया छा छा कमु कंदा आहिनि ऐं उनखे उहे हिमताइनि ऐं उनजे रस्ते ते हलनि। दादा जय झूलेलाल सभिनी खे। पहिरीं जय झूलेलाल। आयो लाल सभई चओ झूलेलाल। बेड़ा ई पार। वाह। पहिरियों त मां भाउ रतनलाल चावला जो लख शुक्र, लख थोरा उन्हनि जा आहिनि जंहिं मूंखे हिन लाइक़ु सम्झो ऐं तव्हां सभिनी जे साम्हूं पेश करण जो मौक़ो ॾिनई। डॉक्टर गुजर हाई स्कूल जो बि मां लख थोरा थो आहियां कि हुन बि मूंखे हिन लाइक़ु सम्झी करे चारि शब्द तव्हांजे साम्हूं ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनई। अॼु ताईं जीअं भाई साहब जन चयो कि मां कॾहिं स्टेज ते या काथे न वेंदो आहियां, छो जो मां पंहिंजो पाण ई हिकु ज़मीनी कार्यकर्ता सम्झंदो आहियां कि हिकु हथ सां कमु कजे, ॿिए हथ खे पतो न पवणु खपे। मां इन ई रीति परपातीअ सां शुरू खां वठी वॾनि जी जेकी असांखे मिलियल आहे विरासत, उन जे आधार ते हलंदा आहियूं ऐं उन जे आधार ते ई कंदा आहियूं। अॼोकी तारीख़ में मां पूज्य पंचायत सिंधी समाज मध्य प्रदेश जेकी आहे उनजो संभाग जो अध्यक्ष आहियां ऐं उते जेकी झूलेलाल हाई स्कूल, झूलेलाल सिंधी सामुदायिक हॉल, झूलेलाल मंदिर, इन्हनि जो मां सचिव आहियां। झूलेलाल मंदिर जे अंतर्गत मतिलबु इहे ॿई संस्थाऊं ईंदियूं आहिनि, हिकु ई झूलेलाल हाई स्कूल ऐं झूलेलाल सामुदायिक हॉल। गुरुद्वारा ट्रस्ट आहे, गुरु नानक संत साईं वणराम दरबार साहिबु आहे, उन्हनि जो बि मां मेंबर आहियां। जेतिरी शेवा थींदी आहे ओतिरी कंदा रहंदा आहियूं ऐं जेतिरी पुॼंदी आहे साम्हूं वारे खां कराईंदा आहियूं। छो जो चयो वेंदो आहे कि दोस्त उहो जेको पंहिंजे हथनि सां कमु कराए ॿिए खे बि, साम्हूं वारे दोस्त खे। त इन लाइ कोशिशि इहा ई कंदा आहियूं कि पाण घटि कयूं ऐं ॿियनि खां करायूं। छो जो ॿियनि खां कराइण में जेतिरो फ़ाइदो आहे ओतिरो पाण करण में घटि आहे। उन सां लिंक वधंदी आहे, सेवादारी वधंदा आहिनि ऐं कड़ीअ सां कड़ी जुड़जंदी आहे। त इहा ई मुंहिंजी आहे, इहा ई मां पंहिंजे वीचारनि में रखणु चाहियां थो पियो ऐं चवणु चाहियां थो कि हमेशह पंहिंजो पाण खे नंढे तबिके वारो मञींदव त हमेशह मथे हूंदव। छो संत बि चई विया आहिनि हमेशह नंढो थी हल, नंढो थी हलंदे त तोखे सर्वोपरि जेको स्थान आहे उहो मथे ई मिलंदो। त तव्हां सभिनी जी महिरबानी आहे, कृपा आहे, आसीस कयो तव्हां सभई कि जीअं अॼु ताईं सिंधी समाज जी शेवा कंदा आया आहियूं, बाक़ी जीवन जेको आहे उहो बि ईअं ई तव्हांजी कृपा सां गुज़री वञे ऐं समाज जी शेवा कंदा रहूं, नंढे वॾे जी इज़त कयूं ऐं सभिनी खे पंहिंजे वीचारनि सां अवगत कराईंदा अथऊं। लेकिन अॼोकी तारीख़ में जेको माहौल हली रहियो आहे उन खे ॾिसी करे ॾाढी तकलीफ़ ऐं दर्द थींदो आहे। छो उहा मां पंहिंजा चारि शब्द पंहिंजे अनुसार रखणु चाहियां थो। कंहिंखे काथे कुझु लॻे त महिरबानी करे भाउ सम्झी करे, बेटो सम्झी, दोस्त सम्झी करे ध्यानु न कंदा।
मूंखे उहो लॻंदो आहे कि उहे ॾींहं काॾे विया जेके हमेशह प्रेम सां रही करे हलंदा हुआसीं। उहा माउ जी लोली काॾे वई जेके सिंधियत जे माउ जे अंदरि हूंदी हुई। उहो प्यार काॾे वियो जेको सिंधियुनि जे रग रग में भरियो पियो हूंदो हो। उहे संस्कार काॾे विया जेके वॾनि खे ॾिसी अंदरि लिकी पवंदा हुआसीं। उहा संस्कृति काॾे वई जेका सिंधियुनि जे मंदर ऐं मढ़ियुनि में मिलंदी हुई। काॾे वियो उहो रहन सहन जेको असांजे समाज जो आदर्श मञियो वेंदो हुयो। काॾे वई उहा मोहबत जेकी असांजी ससुई पुनियूं ऐं मूमल राणे में हूंदी हुई। काॾे विया उहे स्वर जेके असांजे भक्तनि ऐं संतनि में हूंदा हुया। काॾे विया उहे ॾींहं जेके पंहिंजे परिवार में दिक़त न ठीक न दिक़त न हूंदे अगरि पासे वारे खे दिक़त आहे त पंहिंजो सभु कुझु उनजे मथां कुर्बान करे छॾिबो हुयो। काॾे वियूं उहे रातियूं जेके केतिरी बि तकलीफ़ हुअण खां पोइ बि सुहिणे सपननि में हली वेंदियूं हुयूं। अॼु साहित्य तो चवे कि मूंखे बचायो, संस्कृति थी चवे त मुंहिंजी रक्षा कयो, भाषा थी चवे त मुंहिंजे वजूद खतरे में आहे, सिंधियत थी चवे त मुंहिंजे अखियुनि जे ॻोड़नि खे केरु उघंदो। हे समाज वारो अॼु बि तव्हां जागो, महसूस कयो, इन्हनि खे बचाइण जो यत्न कयो। छो जो न कंहिं बि समाज जो वजूद उनजी भाषा संस्कृति ऐं साहित्य सां आहे, लेकिन ॾिठो वञे त इहे सभई असां खां परे थी वञनि था। ऐं इहे बि महसूस थो थिए त अॻिते हली हे गुम न थी वञनि। अगरि असां चाहियूं त इन्हनि जी रक्षा करे सघूं था। अगरि असां सभु सिंधी मिली करे हिकु वादो कयूं कि असां पंहिंजे घर में पंहिंजे समाज में अगरि कंहिं बि सिंधी भाव सां ॻाल्हाईंदासीं त सिंधीअ में ई ॻाल्हाईंदासीं। पर असांखे समय में कोई बि इन तरफ़ ध्यानु नथो ॾे, कंहिंखे बि इन जी परवाह ई कान्हे त अगरि सिंधियत न रही त असांजो छा थींदो ऐं असांजे ॿारनि जो छा थींदो। ख़बर न आहे, कंहिं गुड़ गुम में लॻा पिया आहिनि जंहिंजो नतीजो अॻिते हली इहो थींदो कि असांजी जेकी क़ौम आहे उहा हिन धरतीअ तां गुम न थी वञे। इहे मुंहिंजा वीचार थींदा आहिनि। पर अॼु जे समय आहे पंहिंजे लाइ सभु को कंदो आहे, पर जेको पंहिंजे समाज लाइ, पंहिंजी भाषा लाइ, पंहिंजे साहित्य लाइ, पंहिंजे इतिहास लाइ ऐं पंहिंजी संस्कृति लाइ करे थो उहो सिंधियत जो सचो सुपात्र चवण जो हक़दार थिए थो। अचो अॼु सभई मिली पंहिंजे हथनि में हिकु सिंधियत जी मिसाल खणूं जंहिंजे नालो सिंधियत हुजे ऐं उन में साहित्य जो ॾीओ ठाहे, भाषा जी वट रखी, इतिहास जो तेल विझी ऐं संस्कृतिअ जी जोत ॿारे खणी हलूं त पूरो विश्व पियो ॾिसे त छा न सिंधियत जी शान आहे। वेंदे वेंदे निमाणो अर्ज़ु आहे पंहिंजे सॼे कुटुंब वारनि खे त पंहिंजो पाण खे जिंदो रखिणो आहे। असांखे पहिरीं पंहिंजी भाषा, इतिहास, साहित्य, संस्कृतिअ खे बचाइणो पवंदो। उन जे बिना असांजो जीवन केवल निर्जीव शरीर आहे। त अचो त अॼु हिकु वचन पंहिंजे पाण खे ॾियूं, ॿिए खे न ॾियूं, पंहिंजे पाण खे ॾियूं। छा ॾियूं? असां घर में सिंधी ॻाल्हाईंदासीं ऐं सिंधियत जे इतिहास, भाषा, संस्कृतिअ जी ॻाल्हि हली जाते बि त उनखे पंहिंजे मन में हंडाए करे ॿियनि खे बि उन जी ॼाण ॾींदासीं। असां इहे सभु ॻाल्हियूं करण खां पोइ, असां इहे शयूं विञाइण खां पोइ, लेकिन अॼु असां इहे बि करे सघूं था कि असां इहे शयूं विञायूं आहिनि, लेकिन अॼु बि वेल
वही न आहे। अगरि असां पंहिंजो इरादो पको रखियूं ऐं ईअं चऊं त जेसीं साह में साह आहे तेसीं ताईं असां पंहिंजी सिंधियत जी सेवा कंदा रहंदासीं ऐं ईअं ई सिंध वारी हवाऊं, उहे ई माउ जूं लोलियूं, उहो ई प्यार, उहो ई आदर्श, उहो ई संस्कार, उहो ई पाण में प्रेम, उहो ई ख़ुशियुनि जा ॾींहं ऐं रातियूं आणींदा रहंदासीं ऐं असां हिन हिंद में बि सिंधियुनि जो प्यार भरियल सिंध आणे ई रहंदासीं। वरी मां चवंदुसि, असां हिन हिंद में बि सिंधियुनि जो प्यार भरियल सिंध आणे ई रहंदासीं। जिए सिंध ऐं जिए हिंद। वाह वाह भैया, एतिरो तव्हांजो जेको इहो संदेशो आहे न, इहो इतिहास जे अंदरि लिखण जहिड़ो संदेशो आहे ऐं इनखे सभिनि खे फॉलो करणो ई खपे। तॾहिं असांजी सिंध रहंदी, असांजी सिंधियत रहंदी ऐं सिंधी रहंदासीं। हिकदमि धन्यवाद। ॿ नंढा शब्द हा तव्हांजे साम्हूं रखियासीं। तव्हांजा वरी मां लख थोरा भैया इन ॿिनि शब्दनि जे अंदरि सॼो सिंधी समाज अची वियो। सॼे सिंधी समाज खे हिकु जेको रस्तो ॾेखारिणो हो तव्हां उहो रस्तो ॾेखारियो ऐं मां सभिनि खे विनती कंदुसि त इन रस्ते मां तव्हां सभु ॼणा हलनि जो हिकु माना कटे माना छा चइबो हुनखे पके तरीक़े सां हलनि। इनखे किथे बि तव्हां जे डिनाए कयो या किथे बि हिकु अखि बूट कई या कुझु कयो त पाण खे धोखो इहो साम्हूं ॾिसणी थो अचे ऐं इन जे पुठियां पाण खे 100% महिनत करणी आहे। इहो जीअं चवंदा आहिनि पारस पत्थर, हा तीअं इहे शब्द हिकु पारस पत्थर अथव, जेको हथु लॻाईंदो सो सोनो थींदो। 100% सही आहे।